नाज़िन गमबट क़ौमी शाहराह ते मुसाफिर कोच ट्रालर विच में टक्कर जे नतीजे में रहीम यार खान ॿारड़ी समेत 2 ॼणा फोत थी विया आहिनि। तफ़सील रहियो आहे बादशाह भंड जी। बादशाह जी बिल्कुल, गमबट क़ौमी शाहराह ते पिपरी पुल वट कराची खां इस्लामाबाद वेंदड़ मुसाफिर कोच ऐं ट्रालर में जेको आहे सो टक्कर थी पियो आहे, जंहिंजे हादसे में मासूम ॿारड़े समेत 2 ॼणा जेके आहिनि उहे फोत थी विया आहिनि, जॾहिं त 5 ॼणा जेके मुसाफिर आहिनि उहे सख़्तु ज़ख़्मी आहिनि। मां ॿुधाईंदो हलां त पिपरी पुल वट में खॾा हुजण करे मुसाफिर कोच ऐं ट्रालर में टक्कर जे नतीजे में 2 ॼणा रहीम यार खान वासी असलम ऐं मासूम ॿारड़ी नईमा मौक़े ते फोत थी विया आहिनि, जॾहिं त हादसे में ड्राइवर समेत 5 मुसाफ़िर सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन में फौतनि ऐं ज़ख़्मियुनि खे जेको आहे सो बहितर इलाज लाइ गमबट जे किम्स रैपिड रिस्पॉन्स फोर्स में जेको आहे उते दाख़िल कयो वियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त हादसे में फोत थियलनि जा मड़ ज़रूरी कार्रवाई बाद वारस खणाए रवाना थी विया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मी आहिनि उन्हनि जो जेको इलाज हलंदड़ आहे। जी बादशाह जी महिरबानी।